इमरान खान पारां रैली कढण वारे ऐलान बाद लाहौर में हिक भेरो ॿीहर कलम 144 लागू। पंजाब जी निगरान हुकूमत पीटीआई खे रैलीअ जी इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो। कंहिं बि अणवणंदड़ सूरत-हाल खे मुंहुं ॾियण लाइ रेंजर्स खे तलब करण जो फ़ैसिलो। पंजाब जे इतलात वारे वज़ीर आमिर मीर जो चवणु आहे त पीएसएल मैचिस ऐं मैराथन रेस सबबि कलम 144 लागू कयो आहे। पीटीआई खे ॿुधाए छॾियो आहे त रैली जी इजाज़त नथी ॾेई सघे। पीटीआई अॼु मंझंदि 2 वॻे रैली कढण जो ऐलान कयो आहे। तहरीक इंसाफ कलम 144 लागू करण वारी निगरान हुकूमत जे कदम खे इलेक्शन कमीशन लाहौर में चैलेंज करे छॾियो। पीटीआई अॻवान यास्मीन राशिद दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो त लाहौर में रैली जे मौक़े ते कलम 144 लागू करण गैर कानूनी आहे। पंजाब हुकूमत चूंड मुहिम खां रोके सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी भञकड़ी करे रही आहे। पीएसएल जो जवाब बणाए कलम 144 लागू करण वारो कदम गैर कानूनी करार ॾिनो वञे। पीटीआई अॻवान बाबर आवान बि इलेक्शन कमीशन इस्लामाबाद में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। तहरीक इंसाफ जो एमपीए ताज अरसलान कराची मां गिरफ़्तार। पीटीआई तर्जुमान मूजिब सादे लिबास पहिरियल पुलिस एहलकारनि ताज अरसलान खे संदसि गुलशन इक़बाल वारी रिहाइशगाह मां गिरफ़्तार कयो। पीटीआई अख़बार राजा अज़हर जी गिरफ़्तारीअ लाइ बि संदसि घर ते छापो हयो वियो। ऐं कलंदर लाल शहबाज जो 771 उर्स जो अॼु ॿियो ॾींहुं वारी तक़रीबूं सिंध समेत मुल्क जे कुंड कुर्छ मां पांधीअड़नि जे सेवण आमद जो सिलसिलो जारी। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम।